या सामू वेन अचे थी वरी उनजे पोयां ट्रैक्टर ट्रैक हमारा कार में तेल तो भराए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल वाला तबीयत सही ठीक है। मां तव्हांजो एम सलीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मुर्शिद के मज़े। संगत असां वञूं था तेल वठण मिशन लाइ, बनी में पानी छॾींदासीं, सो उन लाइ त माना जेको आहे सो तेल त ज़रूरु खपंदो न, डीज़ल। हा यूसुफ किथे तयारी आहे? हाँ छो भला? हलदासीं थोरो भाण भी वठंदासीं बनी जे लाइ, हाँ तेल भी वठींदासीं बनी जे लाइ। हाँ कणक जी मौसम आहे, भराईंदासीं अला आखिर करे। सही आहे। हाँ ॻोठा निकिरी आहिनि माना? जी जी तयारी सां, फुल तयारी सां। ठीकु आहे। हे ॻाल्हि पई आहे। हाँ हाँ खणी मां बि हलां भला? हलनि न? हाँ सही आहे। मिंट असां वेहूं ख़ैर सां। संगत असां वञूं था ॻाल्हि हथ में आहे तेल डीज़ल वठण केनशा शहर ॾे। तो हींअर सफ़र में माशाल्लाह अला ख़ैर करे, अला ख़ैर सां पहुचाईंदो असांखे। संगत असां रवानो थिया आहियूं शहर ॾे। हे छंडण वारो पुल हाणे क्रॉस कयूं था। हे साम्हूं वरी ट्रैक्टर ट्राली अचनि था। हे खाटी वारो मिशन बीठो आहे। हा यूसुफ हाणे छंडण क्रॉस करे हलूं था न। हे साम्हूं जीप बीठा आहिनि। दोस्तों असां वञूं था। हे ट्रैक्टर ट्राली बि बीठा आहिनि रस्ते ते। संगत असां हाणे गोज़े शहर में पहुता आहियूं। हिन गोज़े शहर जी चांहि अहिड़ी आहे, सफ़ा लशपश ज़बरदस्त। गोज़े शहर में वॾी रश आहे। हिते खोड़ स्कूटर बीठा आहिनि। संगत असां गोज़े शहर में चांहि पी करे हाणे रवानो थिया आहियूं वरी अॻिते। हिते वा दुकानूं सभु बंदि लॻा पिया आहिनि, अलाए छो। हिते बि कुझु दुकान खुलियल आहिनि, कुझु बंदि आहिनि। सुबुह जो टाइम आहे, इन जे करे कुझु दुकान हाणे खुलियल आहिनि, कुझु देरि सां खुलंदा सुबुह जे टाइम जे करे, न त माशाल्लाह टोटल दुकानूं खुलियल हूंदा आहिनि। यूसुफ शहर क्रॉस करे पोइ स्कूटर खे थोरो स्पीड ॾे न। हिन 20-30 स्पीड में हलंदे छा? कुझु स्पीड वधाईंसि त महिल असां पहुचूं ख़ैरपुर शहर, वरी कमकार छॾाए मोटूं ख़ैर सां। साम्हूं लोडर बीठो आहे, वरी रक्शो बि हले थो, गॾु गाॾो बीठो आहे, पाणी थो भरे नलके मां। ये ॿ मोटरसाइकिल वारा ट्रोचन करे पाण में वञनि था। तेल हल छा खुटी वियो ग़रीबनि खां। सुबुह जो टाइम आहे, रोड बि साफ़ आहे माशाल्लाह, न त केॾी महिल रश हूंदी आहे त पोइ रश मां निकिरणु आज़ार थी वेंदो आहे। इहा साम्हूं कारी टैक्सी बि अचे थी। हा उस्ताद स्कूटर खे स्पीड ॾे, हिननि मां क्रॉस कर सभिनि मां। संगत हिते वण माशाल्लाह खोड़ पोखियल आहिनि, बेदमुश्क ऐं कुझु बबुर माशाल्लाह ज़बरदस्त नज़ारो आहे हिते। ऐं हिते वरी रोड सफ़ा ख़राबु आहे, सफ़ा जीअं चइबो आहे माना बेकार थी वियो आहे। ॿोॾ खां पोइ ॿोॾ जो पाणी आयो हिन खे पटे सफ़ा ख़राबु करे छॾी। हाणे झाका न रुॻी या साम्हूं वेन बि अचे थी, पर रुॻी झाका न। असां बि स्कूटर जो स्पीड घटि कयो आहे, आहिस्ते आहिस्ते हितां टपी वञूं। या ट्रैक्टर ट्राली बि अचे थी। सो हिते संगत सफ़ा रोड बेकार खां बेकार आहे, छो जो पाणी हिन खे पटे ख़राबु करे छॾियो आहे। जॾहिं ठहे, जॾहिं मंज़ूर थी अचे रोड बि ठहे, पोइ सुख जो साह बि खणो। हिनमहिल त पेट में सूर पइजी थो वञे हिन झाकनि मां। इहे साम्हूं ॿ मोटरसाइकिल बीठा नाले छो। संगत हिते रोड सफ़ा ख़राबु आहे, ख़ैर सां क्रॉस करे वञूं। बाक़ी 10-15 मिंट जो पंधु आहे, पोइ बाईपास ते पहुचंदासीं ख़ैरपुर शहर ॾे। संगत असां पहुची विया आहियूं ख़ैरपुर नाथन शाह शहर ॾे। पेट्रोल पंप ते बीठा आहियूं। हे हमरा तेल था भराइनि स्कूटर में। इहो हमरा पेट्रोल थो भराए। असांजी बि ॻाल्हि पई आहे। हमरा खे चयोसीं भाउ इहो फारिग थी पोइ असांखे ॻाल्हि भरे ॾे त असां बि महिल सां निकिरूं। इहा साम्हूं लोडर बीठो आहे पेट्रोल पंप ते, इहो बि तेल भराईंदो। संगत असां शहर मां कमकार पंहिंजो छॾाए हाणे वापसी वञूं था। सो दोस्तों असांजो अॼु जो व्लॉग इहो ई हो। वरी नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।